ही असांजो क़ौमी ॾींहुं आहे, असांजे सिंधी सकाफ़त जो ॾींहुं आहे। जीअं त ॿियूं क़ौमूं बि पंहिंजा ॾींहं वॾे जज़्बे जोश सां मल्हाईंदा आहिनि, जीअं त असां सिंधी आहियूं ऐं असांजे लाइ 6 डिसंबर हिकिड़ो क़ौमी ॾींहुं आहे। असां पंहिंजे ॿारनि सां हिते सिंधी सकाफ़त जी दुकान ते टोपियूं ऐं अजरक ख़रीद करणु आया आहियूं। पंहिंजे बचनि जे लाइ ख़रीद कयो आहे। 6 डिसंबर इंशाअल्लाह भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं ऐं हिन में जेको आहे ॿियनि खे बि चवंदासीं त जेको आहे टोपी अजरक ख़रीद कनि इहो सकाफ़त ॾींहुं मल्हाइनि 6 डिसंबर। 20-25 टोपियूं ॿाहिरि मुल्कनि में थियूं वञनि ऐं माशाल्लाह अजरक टोपियूं हर शइ माशाल्लाह ज़बरदस्त थो खपे। हिते अजरक टोपियूं ख़रीद करण आया आहियूं। इहो ख़रीद करे असां पंहिंजे दोस्तनि खे बि चयो आहे ऐं उहे गॾु थी करे पंहिंजो पुरअमन तरीक़े सां ही सिंध जो ॾिहाड़ो सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाईंदासीं। पर असांजे सकाफ़त जो ॾिहाड़ो आहे, असां सिंधियुनि जो ॾिहाड़ो आहे, इनखे असां तमामु जोश ख़रोश सां मल्हाईंदासीं। असां लाइ सम्झो हीअ हिकु ईद जो ॾींहुं आहे ऐं असां हर सिंधीअ खे घुरिजे त हिन में पुरजोश नमूने सां अची करे हिसो वठनि ऐं असां सां गॾिजी पूरी दुनिया खे ॾेखारनि त हीअ सिंध बाशऊर अवाम आहे। बहितरीन नमूने सां हिन ॾींहं खे असां मल्हाईंदासीं।